नाज़रीन, ॾींहुं राति मेहनत करे सर्दियों गर्मियों काटे अनो पाए सॼे मुल्क जो पेट भरींदड़ हारी जा ॿार अॼु बि बुख ते सुम्हण लाइ मजबूर आहिनि। अचो ॾिसूं था सिंधु टीवी जी रिपोर्ट। सिंध जो हारी सदाई मुआशी बदहाली जो शिकार रहियो आहे। उन जो सबबु इहो आहे त सॼो साल समूरे ख़ानदान समेत मेहनत करण बावजूदि उनखे संदसि घुर्बल हक़ नथो मिले, जंहिं सबबु हू वधीक बदहाली तरफ़ धिकजी रहियो आहे। सिंध अंदरि हारियुनि जे कुटुंबनि खे ॾिसबो त उन्हनि खे का बि बुनियादी सहूलियत मुयसरु थियल न मिलंदी। केतिरनि ई इलाइक़नि में संदुनि ख़ानदान तालीम ऐं सिहत जी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। अनो पाए सॼे मुल्क जो पेट भरींदड़ हिन हारी जा ॿार अॼु बि बुखूं काटण ते मजबूर हूंदा। इहो हारी जेको ॿियनि माण्हुनि जे तननि खे ख़ूबसूरत कपिड़ा पहिराइण लाइ कपह पोखे थो, पर संदसि ॿार अॼु बि अधु उघाड़ा नज़र अचनि था। सदी खां ज़रई उपत मां मुनसिफ़ाणी विर्छ न मिलण सबबि सिंध अंदरि हज़ारें अहिड़ा हारी कुटुंब आहिनि जिन वटि अॼु बि पंहिंजो घर अॾण लाइ संदो को प्लाट न आहे। अमा छा कंदा आहियो? मजदूरी कंदा आहियो। कहिड़ी मज़दूरी? हरपो कंदा आहियो या हिते ज़मीन ते जो कमु कंदा आहियो मज़दूरी में हूंदो या हरपे ते हूंदो? तारीख़ मजदूरी ते आहियूं, हरी पे आहियूं, जिते पेट भरूं था। भला अवां इन हरपे मां अवां कुझु वरियो सरियो कुझु ठाहियो हुजे, बनियूं बारा या पंहिंजा के प्लाट तव्हांजा हुजनि, उहो कुझु ठाहियो छा? कुझु कोन ठाहियो, अदा पेट भरियो आहे कमाई। ज़मीनदार जे पासे हारी आहियूं, ॿार बसर जे पोखींदा, हुन में असांजी गुज़ारी हलायूं था। ग़रीब माण्हू आहियूं त मिड़े 2 रुपया मिले था, वरी खायूं था। मजदूरी नथी हुजे त खाई खपाई छॾींदा, वरी 2 रुपयनि में हले थो गॾु। हारियुनि जी ज़िंदगी में जाती पाए बि त अव्हां खे 40 खां 50 सालनि ताईं हारपो करण बावजूदि बि ही माण्हू हज़ारें ऐं लखें रुपयनि जा कर्ज़ी थियल मिलंदा। उन जो हिकु सबबु इहो आहे त हारियुनि जे हक़नि लाइ के जोगा कानून नाहिनि जुड़ियल। सिर्फ़ु हिकु टेंसी एक्ट आहे, पर उहो कानून पिणु तमामु पुराणो ऐं मुद्दे ख़ारिज बणियल आहे, जेको मौजूदा दौर जे तक़ाज़नि खे पूरो नथो करे। ईअं न आहे त को समूरा ज़मींदार हारियुनि जे हक़नि ते तुल्फ़ी कनि था, पर अक्सर ॾिठो वियो आहे त भाणनि, ॿिजनि, खेड़ियुनि, मज़दूरियुनि ऐं ॿियनि मुद्दनि में एॾा ख़र्च थी वञनि था जो हारी खे आख़िर में बचत न हुअण बराबरि मिले थी। अहिड़ियुनि हालतुनि जे हूंदे बि वरी जॾहिं ॿोॾूं अचनि या पाणी जा बहिरान पैदा थियनि त उन जो सिधो असरु हारियुनि जी ज़िंदगी ते पवे थो। अहिड़ियुनि हालतुनि में हू वधीक कर्ज़ हेठि जकड़जी वञनि था। उन करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ज़राइत बाबति जदीद दौर जे घुर्जनि पटांदड़ कानून जोड़िया वञनि ऐं खेनि सहूलियतूं ॾियण लाइ सरकार पारां कॉलोनियूं जोड़ाए संदुनि ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ जोगा बंदोबस्त कया वञनि। मोहब्बत अली कपरी, सिंधु टीवी, मीरपुर ख़ासि।